अला नबीना सल्ले अला मुहम्मद। हिंदुस्तान में हिकड़ो ॻोठ आ जंहिंजो नालो आ रेवाड़ी। छा ॾाढे त चओ रेवाड़ी। दोस्तो अदीदो, शुरू में उहा रेवाड़ी जो ॻोठ तमाम नंढड़ो आ। उन रेवाड़ी जे ॻोठ में हिकड़ी औरत आ, उन कमाए 70 रुपया गॾु कया। घणा? 70। घणा? 70 न 70। 1 2 3 4 5 6 7 घणा गॾु कई? 70। उन जे पाड़े में हिकड़ो माण्हू रहंदो आ, सुबुह जो बुखियो रात जो ढावल, रात जो बुखियो सुबुह जो ढावल। ॾींहुं खाए त रात कोन्हे, रात खाए त ॾींहुं कोन्हे। उन कुराड़ी खे ख़बर पई त मुंहिंजो पाड़ेसरी आ, बुख थो मरे पियो। माई हुन खे घुराए चयो, अब्बा, चए जी अम्मा तूं यतीम मिस्कीन आ, कमाए कमाए थको आ, तुंहिंजी पूरत कान थी थिए। मां पंहिंजे कफन जा 70 रुपया रखिया आहिनि, उहे तोखे वाट अल्लाह जे कर्ज़ थी ॾियां, मूंखे मोटाए ॾिजां जॾहिं छनी। इन्ही 70 रुपयनि मां वञी वापार कर, मन तुंहिंजो चाढ़ो थी पवे, पर वाइदो कर मूंखे मोटाए ॾिजां। चई हाओ अम्मा मां तोखे मोटाए ॾींदुसि। माई हुनखे 70 रुपया कढी ॾिना। हज़रत मौलाना गौस अली कलंदर वॾो आलिम थी गुज़रियो आ, उन किताब लिखियो आ तज़किरा गौसिया। इहो किसो उन्ही में लिखियल आहे। उन 70 रुपए जा वञी बाज़ार मां गिदरा वरिता, मार्केट मां वठी बाज़ार में वञी विकियाई। शाम जो उनखे 70 रुपयनि मां 14 रुपया मिली विया। वरी ॿिए ॾिहाड़े उन 14 जा गिदरा वरितई। मुंहिंजा दोस्त अदीज़ वरी ॿिए ॾिहाड़े उहे 40 जा थी विया। टे ॾिहाड़े मुंहिंजा दोस्त उहे गिदरा पैसा वठंदो हुयो, ॾोकड़ गॾु थींदा विया। एतिरे क़दुर जो हिन जो सामान माल एतिरो वधी वियो जो रेवाड़ीअ ॻोठ खे छॾे ॿिए मुल्क ॾे हलियो वियो। जे खानपुर मां को छॾे दादू वञे, दादू मां छॾे हैदराबाद वञे, हैदराबाद मां कराची हलियो वञे। वापार वधंदो वियो, वॾनि शहरनि ॾे हलंदो वियो। 12 साल गुज़री विया, पंहिंजे वतन मोटी कोन आयो। हिन खे ख़बर कान पई त मां छा कयां, पैसा कंहिंजा हा। उहा कुराड़ी हिन खां मुर्गो विसरी। जागो था 12 साल खां पोइ दिलि में सोची वञ, मां अरबपति थी वियो आहियां, करोड़पति थी वियो आहियां, पर उहो मूंते महिरबानी त माईअ जे 70 रुपयनि जी ही। हुन मूंखे चयो हो त कफन जा पैसा आहिनि। मूं 12 साल माईअ जी संभाल करण लधी आहे, वञा त सही माईअ जो कहिड़ो हाल थियो। उतां पंहिंजे वापार वारी कोठी तां हलियो, पाण सां पैसनि जो चेक भई, उनखे हुंडी चवंदा हुआ। उहा हुंडी बि पाण सां खयईं ऐं मुंहिंजा दोस्त रवानो थियो, पंहिंजे ॻोठ आयो। ॾिठई त 12 सालनि में रेवाड़ी ॻोठ मज़ा नंढड़े ॻोठ मां वॾो शहर थी वियो। पुछा कयईं, अबा हिन महले में हिकड़ी कुराड़ी रहंदी हुई। माण्हू चवंदा हाओ, हाणे हाणे अधु कलाक थियो आहे गुज़ारे वई, अधु कलाक थियो आहे गुज़ारे वई। जी सुभान अल्लाह, हिन जो कर्ज़ हो मूंते कफन जो, हाणे इन जो कफन मां कंदुसि। माईअ जो न को ओही न को वाही, गरीब मिस्कीन ज़ाला बेवाही का लाश पियो आहे, को खणण लाइ तयार कोन्हे। ही सेठ माण्हू हो, उन माईअ जे 70 रुपयनि मां करोड़पति थी वियो हो। जल्दी कब्र खोटण वारा घुरायई, कफन घुरायई, मायूं घुराए तड़ ॾियारायई, मौलवी घुराए जनाज़ो पढ़ायई। कल्हे कांदी हज़ारे माण्हू करे कब्रिस्तान में खणाए, अंदर कब्र में ॼमल लथो आहे। ॿियनि खे चई मां हिन जो कर्ज़ी आहियां, हीअ मुंहिंजे अम्मा जे जाइ ते आहे, कब्र में सामीअ में रखे आऊं थो लाहियां। हे पाण लही माईअ खे कब्र में जो सुम्हारियईं। हिन खे जेको चेक पैसनि जो पियो हो, हुंडी पई, उहा अंदर किरी पई, हिन खे ख़बर कान पई। मिटी वराए कब्र सिधी करे ॿाहिरि जो निकितो, संभारे त पैसा मूं वारा कब्र में।
दिल में चई वाह जो 70 रुपया कुराड़ी वरता है मुखों तो 1000 कसे वही। या गाल रखी दिल में। सभिनी गोठ वारनि खे चई बाबा हाणे हलो। माई त बेवाही हुई, सबको हलियो वियो। हिन बि हेॾे होॾे ताड़े ॾिठी त को कोन्हे, खणी कोडर ऐं कबर कोठे। ओ उन हुंडी कढण जे लाइ, उन चेक कढण जे लाइ कबर खोटींदो वियो, खोटींदो वियो, खोटींदो वियो। जंहिंमहिल सामीअ में पहुतो ॾिसे त सामी ख़ाली आहे। चओ सुभान अल्लाह। सामी ख़ाली आहे। मुंहिंजा दोस्तो अंदर सामीअ खां ॾिसे त हिकिड़ी कोठी ठही पई आहे। दरवाज़ो जीअं मस्जिद शरीफ़ जो आहे, ईअं सामीअ में अंदर दरी नज़र आई। अंदर वधियो, अंदर वधी उन दर खां जो अॻिते वियो, ॾिसे त सुभान अल्लाह बाग़ीचो लॻो पियो आहे। अहिड़ो बाग़ीचो आहे जो हिन जे अखियुनि न को ॾिठो, न को कननि ॿुधो। थधी थधी हीर पई लॻे, सुठी सुठी ख़ुशबू पई अचे। उन जे विच ते तख़्त ठहियो पियो आहे। उन तख़्त जे मथां हिंदोरा लॻा पिया आहिनि। अञा जो निहारे तो हा कुराड़ी औरत नौजवान 18 सालनि जी छोकिरी बणी वेठी आहे। उनखे हूरूं लोॾे रहियूं आहिनि। हिन खे ॾिसी चए अब्बा हलिया हलिया हलिया। हे अंदर वियो। कुराड़ी हिन खे चयो अब्बा कीअं आयो आहे? चई अम्मा तुंहिंजो ही हाल कीअं थियो आहे? मां त तोखे सामीअ में सुम्हारे वियो हुउसि। चेथी अब्बा हाओ मूं जेको तोखे वाट अल्लाह जे कर्ज़ ॾिनो हो, मुंहिंजो को बि अमल कोन हो, पर उन तो वारे कर्ज़ जे एवज़ में रब करीम मूंखे हीअ जन्नत ॾिनी आहे। सभई जो सुभान अल्लाह। ये उन्हीं कर्ज़ जे एवज़ में मूंखे अल्लाह पाक जन्नत ॾिनी आहे। कंहिंजो ॾिनो किनो कोन थींदो आहे। जी सुभान अल्लाह। अम्मा त मज़ेदार तोखे ख़ुदा इनाम ॾिनो आहे। गौस अली कलंदर लिखे थो त 2-4 ॻाल्हियूं माईअ सां कयई त घंटी वॻी टन कनाई। वरी 2-4 ॻाल्हियूं कयई, वरी ॿीहर थियो टन। सोच में पइजी वियो। आख़िरकार वरी 2-3 मिंट बस कई त वरी आवाज़ टन जो थियो। माईअ खे चई भलायो घड़ी घड़ी घंटीअ वारो आवाज़ पियो अचे, छाजो आवाज़ आहे? माई चयो पुट दुनिया जे तख़्ते ते 100 साल पूरो थींदो आहे। हिते घंटी वॼंदी आहे। 3 घंटियूं तो ॿुधियूं आहिनि। दुनिया जे तख़्ते ते 300 साल गुज़री विया आहिनि। 300 साल? जी हाँ। मुंहिंजो पोइते कारोबार, मुंहिंजी पोइते पेढी, मुंहिंजो पोइते मार्केट, मुंहिंजो पोइते वापार। 300 साल कीअं? मां त ॿाहिरि थो वञा। माईअ चयोसि ॿाहिरि न वञो, ॾुखियो थींदे। हे न मुड़ियो। ॿाहिरि जो निकिरे त कबरुनि जहिड़ी ॻोठ जो नक्शो ई मटिजी वियो आहे। जंहिंखां पुछे पियो त हिते मूं घोड़ो ॿधो हो, माण्हू खिलनि पिया, हे चरियो थियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पार पता ॾिनई त माण्हुनि ॿुधायो हाओ हिकिड़ी कुराड़ी गुज़ारे वई। उनखे दफ़न करण जे लाइ हिकिड़ो माण्हू आयो हो, उहो गुम थी वियो हो। उनजी का ख़बर कान्हे, पर उनखे 300 साल गुज़री विया आहिनि। पोइ हिनखे तस्दीक थी त वाकई हू जहान ॿियो आहे, त ही जहान ॿियो आहे। हाणे मां तॾहिं तोखे चवां थो त क़बर